घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग के मरकज़ी सदर फ़राल टालपुर सां सूबाई वज़ीर जाम इकराम अल्लाह खानदारी जो म्यूनसिपल कमेटी घोटकी के चेयरमैन जाम आसिफ रज़ा खानदारी जो ज़रदारी हाउस कराची में मुलाकात कई। मुलाकात दौरान ज़िले घोटकी के सियासी सूरत हाल, तंजीमी मामलन ऐं जारी तरक्याती मनसूबनि ते तफ़सीली ॻाल्हियूं कई वयूं। इन मौके ते फ़राल टालपुर घोटकी ऐं सखर डिवीज़न जे पार्टी की कारकर्दगी ते इत्मीनान जो इज़हार कंदे अॻवाननि खे हिदायत कई त अवामी राब्ते मुहिम खे वधीक तेज़ कयो वञे ऐं पार्टी खे हेठियें सतहनि ताईं वधीक फ़ाल बणायो वञे। हुजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी की बुनियादी अवामी ख़िदमत ते आहे, तंहिं करे कारकुननि ऐं अॻवाननि खे घुरिजे त हू अवामी मसइलनि खे इन्हनि जे दर ते हल करण लाइ पंहिंजूं समूरियूं सलाहियतूं इस्तेमालु कनि। सूबाई वज़ीर जाम इकराम अल्लाह खानदारी जो इन मौके ते फ़राल टालपुर के ज़िले घोटकी में जारी तरक्याती मनसूबनि ऐं पार्टी सरगर्मियुनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। मुलाकात में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो त अवामी पार्टी ऐं भलाई वारनि मनसूबनि ते तरजीही बुनियादुनि ते मुकमल कयो वेंदो त जीअं अवाम खे वधि खां वधि रिलीफ फराहम करणु सघिजे। मुलाकात में ईंदड़ सियासी हिकमत अमली ते पिणु ग़ौर कयो वियो। इन अज़म जो इज़हार कयो वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध भर वांगुरु घोटकी में भी पंहिंजी सियासी पकड़ खे वधीक मज़बूत बणाईंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।